साईं महिरबानी तव्हां सभिनी दोस्तनि जी। तारिक इमाम जुनेजो साहब हिकिड़ो ख़ूबसूरत शाइर आहे, तव्हां सां समूरनि जो दोस्त आहे, पाण सुबुह शाम साणनि गॾु आहियूं माशाअल्लाह। थोरे अरसे में ॻुझो शाइर हो, चुपचाप लिखियल शाइर हो, पर थोरे अरसे में फेसबुक जे वसीले सां निकिरी निर्वार थियो आहे। फेसबुक ते जॾहिं संदन शाइरी जेका पढ़नि था दोस्त, सभु को हुनखे साराहे थो, असां बि सारायूं था। तमामु ख़ूबसूरत शाइरी आहे। मूंखे ईअं लॻे थो त जेकॾहिं असां माज़ी में वञूं था त सिंध ते जॾहिं ॾुखिया ॾींहं आया त बि शाइरनि फ़नकारनि तमामु वॾो किरदारु अदा कयो। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे महांगाई जी, बदअमनी जी, बेचैनी जी, हर लिहाज़ सां शाइर असांजा उन में वॾो किरदारु अदा करे सघनि था। असीं तारिक इमाम जुनेजो साहब खे इहा ई दावत ॾींदासीं हिन मौक़े महल जे हिसाब सां, जीअं पाण कॾहिं कॾहिं कलम इन ते खणनि था। अञा बि इन मौज़ूअ ते जेके हालात आहिनि, मामलात आहिनि, उन्हनि ते को अहिड़ी शाइरीअ जे वसीले सां माण्हुनि में सुजागी अचे, शऊर अचे। हिन असांजे ज़िले जी जेका तबाही थी आहे सियासी हिसाब सां, उन ते बि थोरो हक़ सच जी ॻाल्हि जेका आहे शाइरीअ जे ख़ूबसूरत माला में पोई करे पेश कनि त इनशाअल्लाह सभिनि वॾी महिरबानी थींदी। ऐं साईं खे मुबारकबाद ॾियां थो, लतीफ़ शोरे साहब खे ऐं सिंधी अदबी संगत शाख कोटड़ीअ खे जसु जे खीरूं लहणा जो हिकिड़ो सुठो सिलसिलो शुरू कयो अथनि। उमेद त ईअं वक़्तनि वक़्तनि सभिनी दोस्तनि खे इहे इज़तूं, इहे मान मिलंदा, हौसला अफ़ज़ाई थींदी। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।